नाज़रीन, पूरी दुनिया जी यारत दिरो में बिनी जहान के सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद के दिहाड़े के हवाले से शानदार रैली कटी वही। वधीक रिपोर्ट कर रहा है अब्दुल रज़ाक चलपानी। जी बिल्कुल, इन वक्त असीं रतो दौरे में मौजूद आहियूं। रतो दौरे में आशिकान रसूल तरफा बिनी जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद के मौके ते उन जी मुनासिबत सां हिक वॾी रैली कढी वई आहे। उन रैलीअ में अचो त आशिकान रसूल सां ॻाल्हायूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। तंजीमात अहले सुन्नत मरकज़ी मिलाद मुस्तफ़ा कमेटी अहले सुन्नत रतोदरो के तरफा जैमें तकरीबन अहले सुन्नत जमात जूं मुख्तलिफ़ तंजीमूं काफ़ी जो इतिहाद है वो सब असां शामिल आहियूं। मदरसा अनवार मुस्तफ़ा मोहल्ला मीरल जखरो, नूरे मुस्तफ़ा में स्कारब कॉलोनी, कुबाई मस्जिद शरीफ, नूरानी मस्जिद शरीफ, गोठ छुट्टी ट्रिप, मुख्तलिफ गोठन पूरे तालके के गोठन शहरन का ही जमायत हिते कसीर हर साल जी इन साल में पहुंची चुकी है। तकरीबन अजो को इज्तिमा जो 12 रबीउल अव्वल जो वो 10-12 का भी मथे अवाम ते मुश्तमिल है। हिन जाड़े ते हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत दिया रब करीम कलाम पाक में फरमायो आ लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन बा मोमिनन ते एहसान कयो आ। कहिड़ो एहसान कयो आ? इज़ बासम फी रसूला, मां तव्हां ॾे पंहिंजो रसूल मोकिलियो आ। इहो मां तव्हां ते वॾे में वॾो एहसान कयो आ। रब पाक जा ॿिया बि एहसान आहिनि। रब पाक जा ॿिया बि एहसान आहिनि। अखियूं ॾिनई, कन्न ॾिनई, बच्चा ॾिनई, ॿार ॾिनई, मिल्कियत ॾिनई, उहो बि एहसान आ। पर रब करीम कलाम पाक में किथे भी न फरमायो है तो वो तव्हां ते मुझो एहसान आ। लेकिन रब करीम पंहिंजे महबूब जे लाइ फरमायो आ लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बासम फी रसूला, मां तव्हां ॾे पंहिंजो रसूल मोकिलियो आहे। इहो तव्हां ते मां पंहिंजो एहसान कयो आहे। अचण सां सभिनीनि पखी जानवर चाहे अर्श फर्श में ख़ुशियूं मल्हायूं। इन जे करे असां सभिनीनि इंसाननि जे लाइ ज़रूरी आहे त असां बि उन नबीअ जे ख़ुशीअ में, विलादत जी ख़ुशीअ में असां बि ख़ुशियूं मल्हायूं ऐं मिलाद कयूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिनी जहाननि जे सरदार जी आमद जो ॾियारो आहे, जंहिंजे हवाले सां ही रैली जेका कढी वई आहे उहा पुरजोशपुर नमूने सां कढी वई आहे। इन रैलीअ में रतोदरो ऐं भरपासे जे केतिरनि ई ॻोठनि जे आशिकान रसूल उन्हनि शिरकत कई आहे। जॾहिं त रतोदरो ऐं भरपासे में जेके हिते शहर अंदरि रैली ऐं उनखां अलावा न्याज़ ऐं सबील जा पिणु बंदोबस्त कया विया आहिनि। जॾहिं त हिन रैलीअ जे हवाले सां सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे तमामु सख़्तु कया विया आहिनि। कैमरा टीम सां गॾु अब्दुल रज़ाक जलपानी, धरती टीवी न्यूज़, रतोदरो।